इन वक्त कटण शहर के राजवा सब डिविजन से बीठल आयूं जिते पानी की शदीद खोट के हवाले से इतने जेके आबादगार हैं गोठाणा हैं वो मुख्तलिफ़ बीमारियों में जो बनियन के हवाले से जितो पानी ना है आबादियों तबाह थी वयूं आहिनि। अचो तो पुछूं था इन्हनि खां इन्हनि जा वीचार। असां ज़मीनदार जेके आहिनि उहे ज़मीनूं खपाइण चाहिनि था लेकिन को वठण लाइ तयारु कोन्हे। जेको बि वॾेरो अचे थो चए थो बाबा हिते पाणी आहे कोन, असीं ज़मीनूं वठी छा कंदासीं। एतिरे क़दुरु पाणी जी खोट थी वई आहे। ऐं ख़ासि करे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान साकिब निसार साहब सां माना इहो रिक्वेस्ट था करियूं, उनखे अर्ज़ु था करियूं त लाड़ जे पट यानी कॾण शहर जे आसपास इलाइक़नि में पाणी ॾिनो वञे। चूंडियल नुमाइंदा हू त ज़ाहिर हूंदा ई कोन आहिनि। 5 सालनि मंझि पोइ जेको जॾहिं वोटनि जो टाइम ईंदो आहे, इलेक्शन जो टाइम ईंदो आहे त पुराणियूं खाताऊं पिणु उहे करण जो सिलसिलो जारी करे छॾींदा आहिनि। असां इहो मुतालबो था करियूं त अहिड़ो निज़ाम असांखे न खपे जंहिंमें जेको लाड़ जे इलाइक़े में पाणी जी खोट थी वञे ऐं जेको पानी की सख्त खोट के करे तमाम जो है माल परेशान, उन सां गॾु जेको हारी परेशान है ऐं लॾ पलाण करण ते असां मजबूर आहियूं ऐं असां एतिरे क़दुरु मजबूर थी विया आहियूं जो पंहिंजूं ज़मीनूं विकिणूं था लेकिन केरु ज़मीनूं वठण लाइ तयारु कोन्हे। 10,000 रुपया बि केरु रिकॉर्ड नथो वठे जे करे। ऐं जेको ख़ासि करे नलकनि जो पाणी ज़हर बणिजी वियो आहे, झर जो पाणी खारो आहे, उनजे करे काफ़ी विचणंदड़ बीमारियूं असां में अची वियूं आहिनि जंहिंमें हेपाटाइटिस A, B, C वग़ैरह कैंसर जहिड़ियूं जानलेवा बीमारियूं पिणु अची चुकियूं आहिनि। उनजो सबबु सिर्फ़ु पाणी आहे ऐं जेको असांजो डाउन स्ट्रीम आहे कोटड़ी खां हेठि उनमें पाणी नथो अचे ऐं लाड़ में ख़ासि करे जेको आहे उहो अरबी समुंड खे पाणी जेसीं मिठो न ॾिनो वेंदो तेसीं इहो लाड़ जो इलाइक़ो जेको आहे उहो तबाही जे किनारे ते आहे, अञा बि तबाह थी सघे थो। असीं गुज़ारिश था करियूं त वस वारनि खे साईं मुराद अली शाह खे जेको आहे उहो कढण जे आसपास इलाइक़े में पाणी ॾिनो वञे, असांजे इलाइक़े में बुख ऐं बदहाली जी जेका सूरत हाल आहे उनखे पुंजो ॾिनो वञे। असांखे पाणी निमाज़ न विज़ू न कोन थो मिले। माण्हू खारा पाणी पी पी असीं बीमार थी पिया, जुलाब असां पीअण कोन था। माण्हू सभु मरी महिरबानी अपील था मांगे करियूं असांखे साहिल लाइ पाणी ॾियो। असीं ग़रीब हारी आहियूं, कुझु गुज़ारो बचनि जो गुज़ारो न अहिड़ी कोट कॾहिं कोन ठही आहे। असांखे महिरबानी करे पाणी ॾियो साहिल लाइ मुतालबो था करियो त पाणी ॾियो। कंहिंखां असीं अपील करियूं था, जज साहिब करियूं था, गवर्नमेंट खे करियूं था, वॾनि खे करियूं था, स्टेट खे करियूं था, दारोगन खे, अजनेर खे। असां कीअं मगर कंहिं हाल में सुल्तान असांखे पाणी ॾींदा सारियुनि जो। असांजा बच्चा हाणे अहिड़ी बच्चनि जी पोज़ीशन आहे, उन खे खारा पाणी पी जुलाब थी पिया, पाणी पी पी। इहा महिरबानी। असांखे पाणी ॾिनो वञे। ऐं हारी वियोसि ज़मीनदार मूंखे जवाबु ॾेई छॾियो, चई बाबा पाणी आहे कोन, आबादियूं थियनि कोन थियूं, तूं वञी मज़ूरी कर। ऐं मज़ूरी हलियो 3 महीना कराची में कमु कयो आहे ऐं ॿारनि वटि कुझु न कुझु सामान वठी खणी आयो त उन्हनि खां कुझु न कुझु थिए पियो, माना गुज़र थिए पियो। पर गुज़र अमां वरियूं सभु माना परेशान आहिनि, चवंदा तूं अचु, 3 महीना थिया आहिनि, तूं अचे ई कोन थो। पोइ मुंहिंजो अमां छा करियां, छो त हिते पाणी कोन्हे। ज़मीनदार कर्ज़ु ॾियनि कोन था जेको असीं बनी पियो कयूं। ज़मीनदारनि जो ॾोह कोन्हे, हिन में पाणी आहे कोन, उन्हनि जो कहिड़ो क़सूरु आहे हिन में। जे रहवासियुनि जो इहो चवणु हो त असां वटि जेके चूंडियल नुमाइंदा हूंदा आहिनि ईंदड़ 5 सालनि में जेके गुज़िरियल 5 साल हुआ उन्हनि में असां वटि कॾहिं बि न आया। हींअर जेके 5 साल में जेके पुराणियूं फाताऊं जेके हुयूं उहो हींअर करणु लॻा आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त जेके हिते माण्हुनि चवणु आहे त इहो खारो पाणी पीअण सबबु जेको बीमारियूं वधी रहियूं आहिनि। ऐं ॿिए तरीक़े जे आबादगारनि चयो त असांजूं बनियूं जेके आहिनि तबाह थी वियूं आहिनि ऐं असांजूं बनियूं जेको केरु मकादे में खणण लाइ तयारु कोन्हे। 10,000 रुपया एकड़ ॾियूं था तॾहिं बि असांजी बनी नथी केरु खणे कोन थो। कैमरामैन वाहिद जमाली सां गॾु अली रज़ा जमाली, पिन न्यूज़ कढणु।